अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोबाइल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न जे मलवा ऐं मीरकुंड शाख जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे सवें आबादगारनि पारां आपाशी खाते तरफ़ां शाख जे पाणीअ जी इम्कानी बंदिश ख़िलाफ़ दौलतपुर सफ़न जे मेन रोड खां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर सफ़न प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। आबादगारनि चयो त हिकु त अॻई शाखनि में पाणी न आहे, मलवा शाख ते हज़ारे एकड़ फ़सुलु आबाद थियल आहे। हिन वक़्तु फ़सुल खे पाणीअ जी तमामु सख़्त घणी घुरिज आहे। मलवा शाख खे बंदि करे लाइनिंग जे कम जे बहाने पाणी बंदि करण जो रिथियो वियो आहे। जेकॾहिं शाख बंदि कई वई त हज़ारे एकड़नि ते बीठल ज़रई फ़सुल मुकमिल तबाह थी वेंदा। उन मौक़े ते आबादगारनि अली नवाज़ उंदड़, मोहम्मद अली जोखियो, गुलाम मुस्तफ़ा गायचो, शमसुद्दीन जोखियो ऐं ॿियनि सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पुरअमन एहतजाज करे इहो आला इदारनि जे इख्तियारनि खे असां अपील था कयूं। डिस्ट्रिक्ट नवाब शाह जे DC साहब खे अपील था कयूं, वज़ीर आपाशी वज़ीर जाम ख़ान शोरे खे अपील था कयूं, चीफ सरदार खारमन ॾियारी खे अपील था कयूं, MP डॉक्टर बहादुर ॾियारी खे अपील था कयूं त ख़ुदा हिन टाइम ते असांखे पहिरियों वारो मलवा जो पहिरियों वारो लॻो आहे, मस असांजे फसलुनि खे साह पियो आहे। हिन टाइम ते मलवा खे बंदि करे आबादगारनि को क़त्ल आम कयो पियो वञे, इहो बंदि कयो वञे। महिरबानी करे कुझु असांखे टाइम ॾिनो वञे, असांखे 5-8 वारा ॾिना वञनि, उन खां पोइ तव्हां मलवा खे बंदि कयो। ऐं हीअ शेड्यूल ॾिनो अथनि त असां 15 ॾींहंनि में, हीअ त किथां जो कानून आहे? 15 ॾींहंनि में कीअं मलवा जी लाइनिंग थींदी? असांखे कुझु टाइम ॾिनो वञे। हीअ 6 महीननि में असांजो कमु रोकियो, बंदि कयो वञे, असांखे पाणी ॾिनो वञे, आबादगारनि सां इंसाफ़ कयो। ऐं मीरकुंड शाख काज़ीमत सब डिवीज़न जूं उहे शाखूं आहिनि जंहिंते हज़ारे एकड़ ज़मीन आबाद थिए थी ऐं हिन वक़्तु फ़सुल कायल आहिनि। उन दौरान इरीगेशन वारा पंहिंजा नाम निहाद मुफ़ाद हासिलु करण जे लाइ लाइनिंग जे कम जे बहाने शाखुनि खे बंदि करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असां चऊं था जेकॾहिं हीअ शाखूं बंदि थियूं हिन वक़्तु पाणीअ में रुकावट पई त हज़ारे एकड़ ज़मीन बर्बाद थी वेंदी ऐं लखे आबादगार मुतासिर थींदा। उन सूरत हाल में फ़सुल जॾहिं पोखियल हुजनि त उनखे पाणी मुहैया करणु हुकूमत जो कमु आहे। असां इरीगेशन अमलदारनि खां, सेक्रेटरी इरीगेशन खां ऐं इंजीनियर इरीगेशन खां मुतालबो था कयूं त हिन वक़्तु मलवा शाख जो कमु जेको आहे सो रोकियो वञे ऐं लाइनिंग जो कमु रोके पाणी फ़राहम कयो वञे। ऐं जेकॾहिं इहो अमल बंदि न कयो वियो, लाइनिंग जो कमु कयो वियो या शाख बंदि कई वई त असां एहतिजाज जो दाइरो वधाइण सां गॾु हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदासीं, मुआशी नुक़सान बर्दाश्त न कंदासीं। त सिंध खां गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी हींअर पाणी मलवा शाख जो बंदि न कयो वञे। पाणी जेको बंदि करिणो हो जनवरी जे फरवरी में, हींअर माना जून पई थी अचे, फ़सुल तबाह थी वेंदा। हिकिड़ो पाणी अॻे रोकियल हो कैनालनि जे करे, उन करे डिले थी वई फ़सुलनि खे। हींअर वरी जेको आहे पाणी इरीगेशन वारा हथ चुरांद करे माना ग़लतियूं पंहिंजियूं अथनि ऐं लोड़े वरी आबादगार। इहा कहिड़ी सज़ा असांखे वोटनि जी ॾिनी थी वञे जो असां पीपल्स पार्टी खे वोट ॾिना, उनखे असां उनजा वोट आहियूं। असां गुज़ारिश था कयूं वस वारनि खां, मोहतरम बिलावल खां त हिन इरीगेशन वारनि जी कन मैट कई वञे, महिरबानी। ऐं मीरकुंड जा आबादगार पुरज़ोर अपील था कयूं ऐं हीअ एहतिजाज रिकॉर्ड पिया करायूं त मलवा जी जेका हींअर लाइनिंग शुरू पई थिए इहा बेवक़्ताइती ऐं बेमुदाइती आहे, जंहिंमें असां आबादगारनि जा अरबे रुपयनि जा फ़सुल कायल आहिनि। जेको हिन टाइम जेको पाणी बंदि थींदो उन बुनियाद ते असांजा जेके बि टोटल फ़सुल आहिनि, जंहिंमें केले जो फ़सुलु आहे, कमंद जो मेजर क्रॉप जेको आहे उहो मुकमल असांजा तबाह थी वेंदा। असांजी आपाशी जेको वज़ीर आहे जाम ख़ान शोरो साहब, सेक्रेटरी ज़रीन खेड़ो साहब, AC साहब धामराज साहब ऐं जेको तैमूर खेड़ो साहब, इन सभिनी खे असांजो अर्ज़ु आहे त बेमुदाइती बेवक़्ताइती जेका लाइनिंग थिए पई इनखे फिलफोर बंदि कयो वञे ऐं इनखे हली बांदी जे टाइम में जनवरी जे टाइम में लाइनिंग कराए। छो त असां शाख जी लाइनिंग में जेको आहे मुखालफ़ न आहियूं, इहो को सुठो अमल आहे, पर हिन टाइम जेको हीउ अमल आहे इहो तमामु जेको आबादगार खे वॾे में वॾो नुक़सानु ॾींदो। अरबे रुपयनि जो आबादगार खे नुक़सानु थी वेंदो, फ़सुल सुकी ख़तमु थी वेंदा। छो त असांजो इन टोटल जेको डिपेंड कयूं था असां एग्रीकल्चर ते ई कयूं था ऐं जंहिंमहिल एग्रीकल्चर जी असांजी ज़राइत तबाह थी वेंदी, फ़सुल तबाह थी वेंदा, असां आबादगार अॻे ई वॾे नुक़सान में आहियूं।
जंहिंमें असांखे कणकनि जो में नुक़सानु थी वियो, सारनि में नुक़सानु थी वियो। हाणे जे हीउ बेवक़्तु आहे त असांजो पाणी बंदि थी वेंदो त असां बिल्कुलु असांजो मुआइशी क़तल थी वेंदो। तंहिं करे असां हिन सभिनी आला इख़्तियारनि खे रिक्वेस्ट था कयूं त बिराए महिरबानी असांजे हिन एहतजाज ते खे अहमियत ॾिनी वञे ऐं हीअ जेका लाइनिंग फिलफोर बंदि कई वञे। आहियूं असांजो मसइलो इहो आहे त हिन वक़्तु फ़सुल असांजा तमामु सोकड़े जो शिकार आहिनि ऐं इन टाइम दौरान जेको आहे सो शाख पकी करण जो इरादो कयो आहे, जेको सरासर ग़लति आहे। इन में असांजा फ़सुल सड़ी सुकी ख़राब थी वेंदा। असांजो मुतालबो आहे इरिगेशन वारनि खां, असांजो मुतालबो आहे इंजीनियर साहब खां, वस वारनि अमलदारनि खां त हीउ टाइम मुलतवी कयो वञे, हिन वक़्तु शाख पकी न कई वञे। इन सां असांजो सख़्तु नुक़सानु थींदो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।